बिल्कुलु खुले आवाज़ में मां खुली आवाज़ में चवणु थो चाहियां त सिंध जे मसइलनि ते असां कॾहिं बि कंप्रोमाइज़ मां फेडरल मिनिस्टर्स वॉट इन पावर आई एम ऑन रिकॉर्ड मुशर्रफ वेठो आहे गुलाम रहीम अरबाब वेठो आहे डॉक्टर अरबाब रहीम वेठो आहे शौकत अज़ीज़ वेठो आहे कैबिनेट में जेके मूंसां मिनिस्टर वेठा आहिनि सभु वेठा आहिनि मां कंप्रोमाइज़ न कयो कालाबाग ते मूंखे परवेज़ मुशर्रफ साहब ऑफिस में यूनिफॉर्म में चई कि क्यों नहीं आप सपोर्ट कर रहे हैं जदोई साहब कालाबाग की। मैंने कहा सर जेल में डाल देंगे ना और क्या करेंगे, मिनिस्ट्री है ना, ले ले। कैसे मैं कालाबाग की डैम की सपोर्ट कर सकता हूँ। जहाँ तक सिंध के इश्यूज़ का ताल्लुक है, हम हिलाली बैठे हैं इस सूबे के, हम किसी चीज़ पे कंप्रोमाइज़ नहीं करेंगे। अगर कोई सोच रहा है कि हम कराची को सिंध से अलग करेंगे तो वो शेख चिली के ख्वाब देख रहा है, ये पूरा नहीं होगा और हमें होने नहीं देंगे। जहाँ तक आइलैंड्स का ताल्लुक है, जिते ॿेटनि जो ताल्लुक आहे, ॿेटनि जे लाइ मां इहो थो पुछां सिंध गवर्नमेंट खां त तव्हां नोटिफिकेशन छो कढी इहे ॿेट फेडरल गवर्नमेंट खे ॾियण जे लाइ, छो कढी तंहिं खां पोइ विड्रा छो कयव? ॾिठो त हाणे माण्हू असांखे मारींदा, रदो अमल थींदो। मां हिन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। माण्हू हुनजा रोज़गार आहे, माहीगीर आहे, हज़ार सालनि खां उते आबाद आहिनि, उन्हनि जूं फैमिलियूं उते रहनि थियूं। तव्हां हुनखे डिस्प्लेस कंदो, छा कंदो? ॿियनि जाइनि ते तव्हांखे वञी ठाहियो न, मल्टी स्टोरी बिल्डिंग ठारायो, स्काई क्रीपर्स ठाहियो, तव्हांखे कंहिं झलियो आहे? कंहिं न झलियो आहे। ॿियो सची ॻाल्हि इहा अथव, फुक़दान आहे प्रोविंशियल में गवर्नमेंट में भी फेडरल गवर्नमेंट में भी, छो जो सही ज़हन सही पॉलिटिकल डिसीजन वठण वारा माण्हू आहिनि ई कोन। जे न आहिनि न त पोइ इहो हाल त इहो ई आहे।